नाज़रीन ख़बर शामिल कयूं त कमिश्नर कराची मोहम्मद इक़बाल मेमून चयो आहे त पोलियो ख़तरनाक मर्ज़ आहे। मुल्क खे हिन वबा खां पाक करण जी ज़रूरत आहे। कराची आर्ट्स काउंसिल में पोलियो चैंपियन पारां थियल तक़रीब में ख़िताब कंदे कराची जे कमिश्नर मोहम्मद इक़बाल मेमून चयो त पोलियो वर्कर्स ज़िले ॾखण में तमामु घणी मेहनत सां कमु कयो आहे। कोरोना वबा दौरान भी सेहत वर्कर्स इंसानी जानियूं बचायूं, जेका ॻाल्हि इंतिहाई साराह जोगी आहे। DC ॾखण अब्दुल सत्तारी साणी चयो त फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त मुंहिंजी टीम तमामु घणी मेहनत कई। असांजो मक़सदु पोलियो खे मुल्क मां ख़त्म करणो आहे। नामियारे प्रोड्यूसर ऐं अदाकार यासिर नवाज़ ऐं संदसि घरवारी अदाकारा निदा यासिर चयो त पोलियो वर्कर्स ते फ़ख़ुर आहे जेके मेहनत करे ॿारनि खे माज़ूरी खां बचाइनि था। नाले वारे कंपेयर बख़्शण मेहरानवी पिण तक़रीब खे ख़िताब कंदे पोलियो वर्कर्स जी वाखाण कई। पोलियो बाबति कोआर्डिनेटर इमरजेंसी ऑपरेशन सेंटर फयाज़ अब्बासी जो चवणो त पोलियो वर्कर्स तमामु घणी मेहनत करे रहिया आहिनि। उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं मुल्क पोलियो खां मुकमल तौर पाक थी वेंदो। डॉक्टर आशिक़ हुसैन शाह चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो त मुल्क खे पोलियो खां फ्री बणायो वञे। तक़रीब में सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे कमिश्नर कराची मोहम्मद इक़बाल मेमण पारां सर्टिफिकेट, रोक रक़म ऐं शील्ड ॾिना विया।